सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम। बोल सतगुरु साहिब की जय। सचो सतराम। पाठ साहब विस्पतवार एकांतवास के शुभ अवसर पर उन सचे साईं जी रामत पाए रहे आई। स्वरे प्यार भरे मौके ते सब ने भावरन भेनरुन ऐं सजी संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। विस्पतवार एकांतवास यानी सचे साईं जी रामत में रही करे पंहिंजो पाण खे उनजी रहमत सां रंगण, पंहिंजो पाण खे उनजी आसीस सां संवारण ऐं सिंगारण। छाकाणि त सभु इंसान हमेशा पाण खे बणाइण चाहींदा आहिनि, पर पाण खे बणाए तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं असांजी सोच सही हूंदी आहे। ऐं सोच तॾहिं सही थींदी आहे जॾहिं असां में ठहराव हुजे, असां में समझ हुजे, असां में सम्झण ऐं सोचण जी शक्ति हुजे। न त असां जल्दबाज़ी में या उभराइप में कुछ भी ॻाल्हाए ऐं करे विझंदासीं। तंहिंजे करे जीवन में सब खां पहिरीं असांखे ठहराव हुजे। ऐं ठहराव जे करे ई असांजी शुरुआत में नेम ध्यान सिमरन श्वास श्वास पे सिमरन जाप इस सब ठहराव तरफ असांखे वठी वेंदा आहिनि, जिते असां पंहिंजो पाण खे संभाले सघूं, असां पंहिंजो पाण खे हिक जगह ते आणे सघूं ऐं पंहिंजी सोच खे, पंहिंजे वीचारनि खे, पंहिंजे मन खे कंट्रोल सिर्फ श्वासन सां ऐं ध्यान सां ई करे सघिबो आहे।
जॾहिं जेतिरो जेतिरो असां गहरा श्वास खणंदासीं, जेतिरो जेतिरो असांजो लंबो श्वास थींदो, ओतिरो ओतिरो असां में ठहराव ईंदो वेंदो। ओतिरो ओतिरो असां में पाण संभालण ईंदो वेंदो। असांखे कॾहिं बि आम तौर ॾिसणो हुजे, असांखे परेशानी हुजे, मायूसी हुजे, गुस्सो हुजे, या अंदर में हलचल हुजे, तनाव हुजे, जल्दबाजी हुजे, असां सिर्फ़ ध्यान वांगुरु ध्यान मुद्रा में वेही करे ध्यान पंहिंजो पाण खे त रखी करे सिर्फ़ ख़ामोशी सां थोड़ो लंबो साह खणो, वरी आस्ते आस्ते थोड़ो लंबो छॾो। असां हिकदमि ठहराव तरफ़ वधणु शुरू थी वेंदासीं। असां हिकदमि शांति तरफ़, बहितरी तरफ़ अचणु शुरू थी वेंदासीं। तंहिंजे करे ध्यानु असांखे सभ खां पहिरीं ठहराव तरफ़ वठी वेंदो आहे। इन्ही करे सां सभु इंसान जॾहिं ध्यान में, नेम में, सिमरन में, मेडिटेशन में जॾहिं बि वेहींदा आहियूं त पोइ असां कोई बि ॿियो ख़्यालु पसंदि न कंदा आहियूं। कोई ॿियो को ख़्यालु अचे, वीचार अचे, बिल्कुलु चवंदा आहियूं असांजे विच में कोई न हुजे, हिकु हुजे उहो हुजे, ॿियो सचो साईं हुजे, मां हुजां, ॿियो कुझु लफ़्ज़ ई न हुजे। छाकाणि त ध्यानु ऐं नेम असांखे सभु चीज़ खां परे करे शांति तरफ़ वठी वेंदो आहे, ऐं उहा असांखे एनर्जी ॾींदी आहे, शक्ति ॾींदी आहे। छाकाणि त इंसान जो वध में वधि जेका एनर्जी वेंदी आहे उहा ॻाल्हाइण, सोच ऐं तनाव में वेंदी आहे। इंसान ॻाल्हाए ॻाल्हाए जेतिरो थकंदो आहे एतिरो कम में कोन्हे थकंदो। इंसान दिमाग़ डोड़ाए डोड़ाए जेतिरो थकंदो आहे एतिरो मेहनत में कोन्हे थकंदो। जेकॾहिं सोच सही हुजे त कमु जेतिरो बि हुजे असांखे कुझु बि न लॻंदो। पर दिमाग़ में हलचल हुजे असां वेठे वेठे सणा थी पवंदासीं, थकी पवंदासीं। वध में वधि असांजी एनर्जी ऐं शक्ति उहा इन में वेंदी आहे। ऐं जॾहिं ठहराव ईंदो आहे त पोइ असांजो हर कमु पंहिंजो पाण बहितर थींदो आहे, असांजी सोच बहितर थींदी आहे, असांजो जीवन बहितर थींदो आहे। असांजो जीवन उन ॿिज वांगुरु आहे। असां पैदा थिया ई आहियूं, हिकिड़ो ॿिज हुजे उहो असां पोखियो, जेकॾहिं उनखे चङे नमूने धरती में पोखींदासीं, उनखे पाणी ॾींदासीं, खाद ॾींदासीं, उनजी थोरी संभाल कंदासीं,
वक़्त वक़्त सां उन में जो गंद कचिरो कढंदा रहंदासीं, बहितर संभाल कंदासीं त ॿिज वधी करे वण थी वेंदो। ऐं हिकु वण मां असांखे छांव मिलंदी, ऑक्सीजन मिलंदी, फल मिलंदा, फ्रूट मिलंदा, पत्ता मिलंदा, फर्नीचर मिलंदो, सुख मिलंदो। ऐं हिकु ॿिज में या लख ॿिज वठंदासीं ऐं सदाई हलंदा रहंदा। पर उन ॿिज खे रूंदे छॾींदासीं, उन ॿिज खे फिटियो करे छॾींदासीं त रखी रखी सड़ी वेंदो, ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं थोरो फुटियो बि सही, कॾहिं पेरनि में वेंदो, कॾहिं किथे वेंदो, बेसहारो थी करे वेंदो, जंगल थी वेंदो। मरंदा त ॿई, सड़ंदा ॿई, खुलंदा ॿई। हिकु सड़ी करे ख़तमु थींदो, ॿियो फुटी करे ख़तमु थींदो। लेकिन जेको फुटंदो उहो सदाई हरियो भरियो रहंदो, हलाई ख़ुशि ख़ुशहाल रहंदो, सदाई बहितर रहंदो, पाण बि सुखी रहंदो, ॿियनि खे बि सुखी रहंदो, सालनि जा साल हलंदो रहंदो। जेको सड़ंदो उहो सड़ी करे ख़तमु थी वेंदो, रुंधिजी वेंदो। साॻे नमूने असांजो जीवन आहे, असांजी ज़िंदगी आहे, जेकॾहिं ज़िंदगी जेसि ताईं आहे उहा त रहंदी, जेको कयूं हर कंहिंखे वञिणो त ज़रूरु आहे। पंहिंजो पाण खे ख़तमु करे वञूं, उनखां बहितर आहे असां फली फूली करे वञूं, हरिया भरिया थी करे वञूं, बहकंदा शान मान सां वञूं, ॿियनि खे बहकाए करे वञूं, सुखी थी सुख ॾेई करे वञूं, पंहिंजे जीवन में बणिजी करे वञूं, बढ़ाए करे वञूं। जीअं वण उहो ॿिज पाण बि फलंदो आहे, ॿियनि खे बि त फलाईंदो आहे, ॿियनि खे बि त वधाईंदो आहे। पाण ख़ुशि रहंदो आहे त ॿियनि खे बि ख़ुशि रहंदो आहे। पाण बहकंदो आहे त ॿियनि खे बि ऑक्सीजन ॾींदो आहे। पाण वधंदो आहे त केतिरनि जी बुख मिटाईंदो आहे। पाण खुली करे बीहंदो आहे त केतिरनि खे छांव ॾींदो आहे, केतिरनि खे घर ॾींदो आहे, केतिरनि खे घोंसला ॾींदो आहे, केतिरनि खे राश ॾींदो आहे, केतिरनि खे जीवन ॾींदो आहे। ऐं जॾहिं फलंदो आहे, फूलंदो आहे त केतिरा पखी पशु, पखी केतिरी लात लवंदा आहे, अंदरि केतिरा बहितरीन आवाज़ कढंदा आहिनि, बरसाति में केतिरनि जो सहारो बणिबो आहे। हिकु ॿिज, पर यादि रखणु खपे वञिणो असां सभिनी खे आहे,
पर वञण खां अॻु फली फूली करे वञूं, सड़ी करे न वञूं, रूंधजी करे न वञूं। मायूसी, परेशानी, तनाव, टेंशन, साड़, जलन, क्रोध, ॿियाई, द्वैत भाव, इन्हनि सभिनी खे छॾे करे जियो। सोच, इहा न मां वठां छा, मां ॾियां छा। जॾहिं असांजी सोच बहितर थींदी तॾहिं असां वधंदासीं, तॾहिं वसंदासीं, तॾहिं अॻिते ईंदासीं। ऐं हू तॾहिं थींदो जॾहिं असां में ठहराव ईंदो। पर उनजे लाइ असांखे वक़्त वक़्त सां उन में गंद कढणो पवंदो आहे। गंद पाण पैदा थींदो आहे खेत में। ऐं जॾहिं असां ध्यान में वहींदा तो हक़ीक़त में ध्यान जो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण जे अंदर में ग़लति चीज़ुनि खे ॿाहिरि कढंदा। चङा त असां आहियूं, अॼु ताईं असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं पर कयो कॾहिं आहे। असां चवंदा आहियूं घर जी सफ़ाई कईसीं, घर जी सफ़ाई असां कॾहिं कई आहे? सफ़ाई कईसीं न ॿुहारी ॾिनीसीं, घर जो सामान करे कढी सघियो आहे? कंहिंखे चई सॼो घर ॿुहारे छॾिजे, आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। जेको बर्बादी कंदा आहियूं उनजे लाइ चवंदा आहियूं या सफ़ाई लाइ चवंदा आहियूं? कॾहिं घर जी सफ़ाई कई आहे? कॾहिं बि न। घर जा सामान सभु ठाहे करे रखंदा आहियूं। लेकिन जेको किचिरो गंद आयो उनखे ॿाहिरि कढी छॾियोसीं, सामान काथे कढियोसीं? जेको ॿाहिरियों किचिरो आयो, अजायूं जेके चीज़ूं हुयूं उनखे कढी छॾियोसीं। असां हिकिड़ो कलाकार हूंदो आहे, मूर्ति ठाहींदो आहे, चवंदा आहियूं एॾी ज़बरदस्त मूर्ति ठाही, उन मूर्ति कॾहिं ठाही? जेको मूर्ति ते अजायो किचिरो हुयो बसि उहो ठाहे लाहे छॾिए, मूर्ति पंहिंजो पाण अॻ में ठहियल ठही वई। जेके जेके अणवणंदड़ चीज़ूं हुयूं बसि तेशी खईं, हथोड़ो खईं, हिकिड़ी सुंबी खईं, ऐं जेके जेके अणवणंदड़ चीज़ूं हुयूं सभु करंदो वियो। अखि ठाहियईं, नक ठाहियईं, मुंहुं ठाहियईं, पूरी बाडी ठाहियईं, पोइ जेके जेके ग़लति चीज़ूं सभु उहे करंदो वियो। बाक़ी मूर्ति ख़ूबसूरत पंहिंजो पाण बीह रही। उनखे ठाहे, मूर्ति खे थोरी ठाहियो, उन अणवणंदड़ चीज़ूं कढी छॾियो। असां आमतौर चवंदा आहियूं चांवर या कणिक साफ़ कईसीं, उनमें जेके कुर्ड पथरियूं या इहे हूंदा आहिनि करंदा आहिनि, आमतौर लेडीज़ में आम हूंदो आहे। भई चांवर कणिक या कुझु साफ़ कंदा ॿिया, कहिड़े ॾींहुं चांवर साफ़ कया आहिनि,
उन जॻह कोरड़े जॻह पथरियूं जेको गंद आहे उहो कढी छॾींदा आहियूं। चांवरनि खे कॾहिं हथु लाथो आहे, कॾहिं उछलाया आहिनि, कणिक कॾहिं उछलाई आहे, या उनखे कुझु कयो आहे, खणी करे हिकु हिकु कपिड़े सां उघियो आहे, उन छा कयो आहे? उनखे कुझु कयोसीं, जेके उन मां किचिरो उहो कढी छॾींदोसीं बसि, उहे कुझु कयोसीं। साॻे नमूने असां नेम में वहींदा आहियूं, जेका असां में उॿार आहे जल्दबाज़ी, तनाव, टेंशन, क्रोध, साड़, जलन, हवस, हसद, जेके जेके नेगेटिविटीज़ आहिनि, बसि उनखे थोरो ॿाहिरि कढी छॾनि, भई इहा असांजे अंदरि में छो आहे। जॾहिं ग़लति चीज़ूं निकितियूं साफ़ सुथरा त असां आहियूं ई सही। असां सनानु कंदा आहियूं, साबुण लॻाईंदा आहियूं, पाण खे माटींदा आहियूं, पाण खे कॾहिं साफ़ु कयो आहे? जेका मैल आहे उनखे ॿाहिरि कढंदा आहियूं, मैल निकिरी वई, पंहिंजो पाण साफ़ु आहियूं ई सही। पाण खे असां कॾहिं साफ़ु कयो आहे? पाण खे कॾहिं घसायो थोरे आहे? जेको किचिरो आहे, जेको गंद आहे, अजायूं चीज़ूं उहे सभु असां कढी छॾियूं आहिनि, जेके बि आहिनि। असां सभु इंसान जेके बि आहियूं, असांखे सभु चङा आहियूं, सिर्फ़ु असांखे ख़राबियूं कढे। ऐं ख़राबियूं निकिरंदियूं तॾहिं जॾहिं सभ खां पहिरीं असां ख़राबियुनि खे ख़राबियूं सम्झूं त सही। ग़लति खे ग़लति सम्झूं त सही। पाप खे पाप सम्झूं त सही, पुञ खे पुञ सम्झूं त सही। जेसि ताईं असां ग़लति खे ग़लति न सम्झंदासीं, एतिरो करंदासीं की पोइ उनखे सींगारे करे रखंदासीं, पोइ उनखे ठाहे करे रखंदासीं। मिसाल तौर कोई खाधो आहे, कोई पीतो आहे, हेॾो सवलो मिसाल। खाधे पीते जे करे केतिरियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, केतिरा जी उन करे जान वई आहे, या केतिरा ॾुखिया थिया आहिनि। जेकॾहिं माण्हू खे ग़लति सम्झंदो, छॾे ॾींदो, त बीमारी खां बचंदो। अगरि उनखे सम्झंदो ई सही, लेकिन जॾहिं उहो नतीजो निकिरंदो आहे, पोइ हालत छा हूंदी आहे? पोइ कहिड़ी हालत वञो गुज़रंदा, पाण सॼो घर जेको बि आहे, केतिरी परेशानी थींदी आहे, सॼो जीवन दाव ते लॻी वेंदो आहे। पैसो हुजे, पधारत हुजे, सामान हुजे, सिहत हुजे, घर हुजे, परिवार हुजे, ख़ुशियूं हुजनि, चङाई हुजनि, कारोबार हुजे, सभु कुझु दाव ते लॻी वेंदो आहे। रिश्ता नाता हुजनि, सभु कुझु दाव ते अची वेंदो आहे, बचंदो छा आहे? जॾहिं असां कंहिं ग़लति चीज़ खे ग़लति न सम्झंदा त उनखे सीगारे करे रखंदा, लेकिन ग़लति जो नतीजो त ग़लति निकिरंदो ई सही, उहो त अचिणो ई आहे। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां में सम्झ हुजणु खपे त ग़लति छा आहे, सही छा आहे।
जेस ताईं समझ जो बोध जेस ताईं उहो समझ जो ज्ञान असांखे न हूंदो, ॼाण न हूंदी, ऐं ॼाण खां बाद ॼाण हुजे लेकिन उन हक़ीक़त खे क़बूलण न हूंदो, क़बूलण खां बाद उनखे अमल में न हूंदो, एसि ताईं कुझु बि न थींदो आहे। ये सभु चीज़ूं हिक ॿिए सां गॾु गॾु हलंदियूं आहिनि जेके बि आहे। तंहिंजे करे उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां में ठहराव ईंदो, असां में सॼी शक्ति ईंदी, ऐं ठहराव समझ असां में तॾहिं थींदो असांजो संग चङो हूंदो। संग चङो हूंदो त रंग चङो लॻंदो ई सही। पोइ असां पंहिंजो पाण बहितर थियण लॻंदासीं। जॾहिं सही ऐं ग़लति जो ज्ञान थींदो असां सही थियण लॻंदासीं। सही ऐं ग़लति खे सम्झंदासीं त पोइ ग़लति असां को छुटंदो, असां ग़लति खे ग़लति मञींदासीं त सही। सभ के पहिरियां ग़लति खे ग़लति सम्झणु, सही खे सही सम्झणु, उनखां बाद उनखे क़बूलण, क़बूलण खां बाद उहो अमल में अचणु। आमतौर सां ग़लति सम्झंदा बि आहियूं, उनखे क़बूलंदा बि आहियूं, लेकिन अमल में न हूंदो आहे, असां त अहिड़ा थी वेंदा, कुझु बि न थींदो। लेकिन नतीजो असांखे अमल ॾींदो आहे। ऐं इन करे ई पाण उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं, जीअं रहमत में ईंदा आहियूं, जीअं असांखे सम्झ बि अचे, क़बूलण बि अचे, ऐं उहो अमल बि अचे। सच साईं जी रहमत में सभु कुझु मिलंदो आहे। सच साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, जेको उनजे जीवन में आयो, कोई केतिरो बि ॾुखियो हुजे, केतिरो बि कंहिं सताईंदड़ हुजे, केतिरो बि ग़लति हुजे, ॿिए जो जीअण हराम करे छॾे, लेकिन सच साईं जी दामन में आयो ऐं सच साईं चयो करिणो त आहे, चङो करे या मंदो करे, पाण खे जलाए, पाण सां गॾु ॿियनि खे जलाए, या पाण खाली ॿिए खे बि खिलाए, तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे। चङो थिए, बहितर थिए, पोइ ईश्वरता ताईं पहुचे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, नरक जी बाहि में सड़ंदो रहो। कमु त ॿिन्ही में थींदो। चङो थींदे त कमु त करिणो, चङा थियणा पवंदा, नेम ध्यानु सिमरन शेवा चङे नमूने हलिणो पवंदो। ग़लति थींदे ग़लति कमु करणा ई पवंदा, साड़ जलन क्रोध, पाण सताइण, ॿियनि खे सताइण, सभु कुझु हिकिड़ो हवाउनि में उॾारींदो आहे, ॿियो अंदरि ई अंदरि सड़े करे पूरो करे छॾींदो आहे। मरंदा त ॿई। ऐं सच साईं जी दामन में जेको बि आयो, लेकिन कोई नर्क न वियो, पर सच साईं जी रहमत पाए करे सभु उॾामी करे आसमान ते पहुता, पंहिंजे जीवन खे बढ़ाई। तंहिंजे करे एकांत जो मक़सदु हूंदो आहे पहिरियों पंहिंजो पाण खे सम्झणु, पंहिंजो पाण खे ॾिसणु त असां ॿिज कहिड़ा, असां वधी वण थियण वारा आहियूं, लहराता खेत, या रूंद जी सड़ी करे ख़तमु थियण वारा। असांजो जीवन छा, ऐं करिणो ॿिन्ही में बराबरि पवंदो आहे। हरू भरू चऊं
साड़ वारा या ग़लत माण्हू घटि कंदा आहिनि, घटि उहे बि कोन्हे कंदा। लेकिन हिकिड़ो स्वर्ग जो सामान ठहींदो आहे, ॿियो नर्क में पाण खे पूरो कंदो आहे। हिकिड़े जो जीवन स्वर्ग थींदो आहे, ॿिए जी ज़िंदगी नर्क बणिजी वेंदी आहे। चङाई, बहितरी, फलण फूलण, ॿियनि खे सुख ॾियणु, उहो मरण खां बाद में बि ज़िंदा रखंदो आहे। ऐं पंहिंजो पाण खे रूंधण वारो हूंदे ई कोन्हे हूंदो, हूंदे ई ख़तमु थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जी रहमतुनि में ईंदा आहियूं। भई करिणो त आहे बहितर, बजाए रूंधजी या सड़ी ख़तमु थी वञूं, फूटी करे पंहिंजो पाण खे वॾो दर्ख़्त बनाए छॾियो। सदाई खिलंदो ख़ुशहाल वण बणिजी वञे। जिते फूटियासीं हिकु, पर केतिरनि खे छांव ॾिसी, केतिरनि खे ऑक्सीजन ॾिनीसीं, केतिरनि खे घर ॾिनासीं, केतिरनि खे श्रृंगार ॾिनासीं, केतिरनि खे सुख ॾिनासीं, केतिरनि खे फल ॾिनासीं, ऐं हिकु ॿिज में जा लखे किरोड़े ॿिज पैदा करे वियासीं। तंहिंजे करे एकांग जो मक़सदु आहे सभ खां पहिरीं पाण खे ॾिसणु, ऐं जी ख़ूबी बि नेम ऐं ध्यान जी आहे। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं ध्यान में वेहींदा आहियूं, चवंदा आहियूं ॿियो कोई ख़्यालु न अचे। असां कोई ख़्यालु पसंदि न कंदा आहियूं। नेम जी शिकायत हूंदी आहे, सिर्फ़ु हिकिड़ी शिकायत हूंदी आहे, ॿिया काई न हूंदी आहे। ध्यान जी, मेडिटेशन जी सिर्फ़ु हिकिड़ी शिकायत। जॾहिं मां नेम में, ध्यान में या मेडिटेशन में वेहींदो आहियां या वेहींदी आहियां, उन वक़्तु में ॿिया ख़्याल ईंदा आहिनि, उनखां सवाइ कोई शिकायत आहे ई न। असां चाहींदा आहियूं कोई ॿियो ख़्यालु अचे ई न। इहा कुदरत जी वॾे में वॾी देन आहे। असां ते वॾे में वॾी सोच जी रहमत आहे। यानी असां पंहिंजे जीवन में केतिरो ठहराव चाहियूं था, केतिरी सम्झ ॿुधी ऐं अकुल चाहियूं था, केतिरी शांती चाहियूं था, केतिरो बहितर अमल ऐं पंहिंजो पाण खे ऊचो खणणु चाहियूं था। छाकाणि जीवन में ठहराव हूंदो, हर कमु सोचे सम्झी बहितर अंदाज़ कंदासीं, कोई ग़लति कंदासीं ई न। कोई जल्दबाज़ी न हूंदी, पर सोचल सम्झल बहितर अंदाज़ सां हूंदो। असांजी सम्झ, शक्ति, ॿुधी सभु खुली करे बीह रहा। उन सचे साईं जो ध्यानु हूंदो, उनजी सोच, उनजी रहमत सभु कुझु असां सां गॾु हूंदी। सोच उनजी, रहमत उनजी, जीवन जो ठहराव, जेको ई कंदासीं सभु कुझु चङो थींदो वेंदो, ऐं चङो थींदो पाण बि फलंदासीं, ॿियनि खे बि फैलाईंदासीं, ऐं पोइ अॻिते हली करे स्वर्ग जा द्वार खोले किथे किथे सुखिया रहंदासीं, बहितर रहंदासीं। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जिते रही असांजा संस्कार, असांजा गुण, असांजा इख़लाक, असांजा किरदार, उहे सभु ऊचा थियनि। उते ईंदासीं, सम्झ मिलंदी। सिधी सी ॻाल्हि आहे, चङा संस्कार हूंदा, चङा गुण हूंदा, चङी सोबत हूंदी, उन सचे साईं जी रहमत हूंदी, ग़लति जो बोध हूंदो, सम्झ हूंदी, ग़लति खे कढी छॾंदासीं, चङाइनि खे अपनाईंदासीं, जीवन खे ऊचाई मिलंदी। असांखे करिणो कुझु न हूंदो आहे।
असां जेको ग़लति चीज़ुनि खे सिर्फ़ु गले लॻाए करे वेंदा आहियूं, असां सिर्फ़ु इन करे ॾुखिया आहियूं, असां इन करे तकलीफ़ में आहियूं। असां सिर्फ़ु ग़लति खे रखियो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। असांखे सिर्फ़ु ग़लति चीज़ूं कढणियूं नी, पाण खे थोरे थियणो आहे। सिर्फ़ु क़बूल करणो भई ग़लति आहे, मूंखे ख़तमु करणो आहे, ग़लति चीज़ खे कढणो आहे। असां चवंदा आहियूं चांवर साफ़ु कयासीं, कणिक साफ़ु कईसीं, कॾहिं चांवर साफ़ु कयासीं, कंकर कढी करे ॿाहिरि फिथा कयासीं, कॾहिं हुनखे हथु लाथोसीं। घर जी सफ़ाई कईसीं, कॾहिं कईसीं, गंद किचिरो ॿाहिरि कढी छॾियोसीं। सनानु करे पाण खे चमकाए, पाण खे कहिड़ो चुकासीं, मैल हुई उहा लाइ छॾीसीं, पाण खे छा कयोसीं। मूर्त ई चयोसीं, मूर्त ठही, मूर्त छा थिए, उनमें जेके ॿियूं अजायूं चीज़ूं हुयूं उन कढी छॾियूं, खणी छेड़ी छेड़ी कढी करे ग़लति चीज़ करे तो पत्थर में जो भॻवान ठही करे बीह रहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे ऊचाई, असांखे कुझु न आहे करिणो आहे जीवन में, सिर्फ़ु कॾहिं ग़लति चीज़ूं करे ॾिनी, बसि कुझु बि न आहे करणु। लेकिन निकिरंदियूं तॾहिं जे ग़लति खे असां ग़लति सम्झंदासीं त सही। असल ॻाल्हि आहे असां ग़लति खे ग़लति सम्झूं, बसि उनखे आम तौर सां ग़लति खे गले लॻाए करे जेको वेहींदा आहियूं, बसि उते मार खाईंदा आहियूं। पतो आहे हिन चीज़ में जो दुख आहे, बीमारी आहे, तकलीफ़ आहे, इज़त जी रुसवाई आहे, लेकिन पोइ बि चवंदा आहियूं ठीकु आहे, सभु सही आहे, हुजे पियो। त लेकिन जॾहिं ईंदी आहे त पोइ छा थींदो आहे, उहा अचणु न खपे। अचण खां अॻु उनखे रोकणु खपे, अचण खां अॻु पाण खे बचाइणु खपे, अचण खां अॻु पंहिंजे पाण खे संभालणु खपे। ऐं एकांत उनजी कड़ी आहे जेको असांखे ठहराव ॾे, समझ ॾे। उन सचे साईं जो संग ऐं रंग ॾे, उनजी रहमत ॾे। जॾहिं संग रंग ऐं रहमत मिलंदी आहे तॾहिं असांजी जीवन जी ऊचाई थींदी आहे। ऐं एकांत जो मक़सदु आहे हिकु थियणु, माना अजाई चीज़ुनि खे ॿाहिरि कढी करे पंहिंजे पाण खे ठीकु करणु। इहा मालिक जी वॾी में वॾी देन आहे। असां ध्यान में, मेडिटेशन में कोई चीज़ ॿी पसंदि न कंदा, कोई वीचार पसंदि न कंदा, मक़सदु सभु ठहराव कंदासीं, सोचे सम्झी सभु कमु कंदासीं, सभु कुझु बहितर थींदो। पोइ असां घर में हुजूं, कारोबार में हुजूं, दोस्तनि में हुजूं, संगत में हुजूं, साथ में हुजूं, मालिक जी रहमत में हुजूं, जिते बि हुजूं, असांजा सभु कम सभु सिधा थींदा, बहितर थींदा। हर कम में असां बहितर थींदा वेंदासीं। स्वच्छ जे प्यार भरे मौक़े ते और सभु गॾु थियो। उहो मौक़ो असांखे पंहिंजी समझ दस्ताव जा ॾियारणु सेखारे थो, पंहिंजे पाण खे ठहराव ॾियणु सेखारे थो, पंहिंजो पाण खे बहितर थियणु सेखारे थो। पर थींदो तॾहिं जॾहिं उन सचे साईं जे संग ऐं रंग में हूंदासीं। मुंहिंजो ध्यानु हूंदो, यानी गुण हूंदा, किरदार हूंदो, अखलाक हूंदो, संस्कार हूंदा, ध्यान में इहे सभु मिलंदा। ऐं पोइ श्वास श्वास में सिमरन कंदासीं तो सभु टेंशन, तनाव, साड़, क्रोध, जल्दबाज़ी सभु ख़तमु थियण निकिरणु लॻंदा। ऐसे जो जीवन बहितर थी करे हलंदो। असांखे सिर्फ़ु किचिरो कढणो आहे, बाक़ी सचे साईं जी रहमत सां असांखे भरे ई छॾियो आहे।
स्वाजे प्यार भरे अवसर ते उन्हीं सचे सतगुरु दर उन्हीं ईश्वर दर इहा ही अल्तजा अरदास है बेनती त पाण सभिनी खे अहिड़ी रहमत सुमत बख़्शे उनके नाम ध्यान सेवा सिमरन सत्संग सां जुड़ी करे उनजी रहमत के पायूं ऐं पंहिंजे अंदर मां किचरा कढी करे पंहिंजो पाण खे उनजी रहमत में वेहण जे क़ाबिल बणाए स्वाजे प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां